إياك نعبد وإياك نستعين اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين सबनी हाजतुन ऐं दुआउनि जी क़बूलियत वास्ते सलवात बुलंद आवाज़ मजमू इलाहिया सलवात गेट ताईं नथी पहुचे सलवात बुलंद आऊज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहिल अलीयिल अज़ीम वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम वअला आलिहि तय्यबीन ताहिरीन अल-मासूमीन अल्लज़ीना हुमुस सिरातिल मुस्तक़ीम अम्मा बअदु बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कैफ़ यहदिल्लाहु कौमन कफ़रू बाद ईमानिहिम वशहिदू अन्न रसूल हक़्क़ुन सलवात बुलंद आवाज़ अज़ीज़ान गिरामी पहिरीं तो दुआ है मौला बानियान के तौफ़ीक़ात में इज़ाफ़ा फरमाए मौला उन्हनि जे गुज़श्तगान बुज़ुर्गान की मग़फ़िरत फरमाए हुसैन कायनात जो बेमिसाल बादशाह खुदा जो कसम अज 29 ॾींहं थी विया सॼी दुनिया जे सोच में आ त इमरान खान जी हुकूमत आ या शबीर जी हुकूमत आ सोच में रोडन रस्तन से कंहिंजो बि ज़िक्र कोन्हे पूरो महीनो थियो आहे न कंहिंजे पार्टीअ जो नालो आहे न कंहिंजो रोड ते झंडो आहे वेठा पूरे महीने में ॾेखारियो त कंहिं वॾेरे जो जुलूस न कंहिंजे पार्टीअ जो झंडो अगरि को अलम ते हिकॾहिं झंडो रोड ते आहे त बाबा सॼो अलम अगरि कोई जुलूस आहे हुसैन जा आज़ादार मुख़्तार भाई मां हैदराबाद में चयो त 20 आज़ादार कारा कपड़ा पाए अचनि त चेकिंग माफ़ अथनि भली 2 बजे रात जो अचनि इन खां वधीक हुसैन जो कहिड़ो एहसान आहे त जंहिंजी ड्रेस जो नालो ई शराफ़त आहे ॻाल्हायो जेके वेठा आहियो यानी इन खां अंदाज़ो लॻाए ऐं कायनात में शबीर वो इदारो आहे जंहिंजी पूरी वर्ल्ड में ड्रेस हिकु आहे ॻाल्हायो जेके वेठा आहियो पूरी दुनिया में जेतिरा इदारा थींदा उनकी ड्रेस मुख्तलिफ होगी हाँ जी बिल्कुल मौला जो कसम दुनिया में जितना मुर्शिद अथन एतिरा मज़हब अथन कहीं तो एतिरा झंडा अथन एतिरा पटका अथन सही मुर्शिद मटियल पटको मटियल ड्रेस झंडो मटियल इमाम 12 आया हो जो ज़हन मुझे में इमाम 12 नजरो हिकु इमाम 12 आज़ान हिकु इमाम 12 कलमो हिकु
है वो इख्तिलाफ इन्हें देखे ताकि अल्लाह तो के मासूम हादी ॾिनो इख्तिलाफ उते हूंदो आहे जिथे पाण जहिड़ा हुजनि मासूम रहबर हुजे उते जो इख्तिलाफ थी पहिरियों अली मञो थो आख़िरी अली मञो थो आए को शीयन जेके माण्हू चयो हुजे चवारो मोहम्मद कोन्हे ये सब मोहम्मद आहिनि सब अली लेकिन जुमला मां दिनी साईं जे मौजूदगी में चवां थो ही जॾहिं हुते हा त अल्लाह इब्लीस खे हिकिड़ो जुमलो चयो काल या इब्लीस इब्लीस तोखे कंहिं चयो त हिनखे सजदो न कर अल्लाह तुझे काल या इब्लीस अल्लाह पढ़ियल अल्लाह अणपढ़ियल अल्लाह इब्लीस के या सां सदे तो मुले के कावड़ न थ लगे या हुसैन ते कावड़ थी लगे यार आयो जे समझ अल्लाह कुरान में के तो काल या इब्लीस मा मनअक अन तस्जुद लिमा खलक़त बियदैय तो के कह मनो कई त हिन के सजदो न कर जेके मां पंहिंजे हथनि सां ठाहियो आहे या इब्लीस अल्लाह से त झगड़ो या ली चओ हां उते अल्लाह ॿियो जुमलो चयो वस्तक़बर तकबर कई तने करे सजदो न कर माना मुतकबर थी माना अज खबर पई त इबादत जा फर्क आहिनि या इबादत मोतबर बनाईंदी या मुतकबर बनाईंदी अल्लाह साईं जे वेठा हो मौला अली सलाम इबादत जा फर्क आहिनि या तो इज्जत वालो बनाएंगे या तो मुतकबर बनाएंगे तो कोई याद रखो जागीरान जे न सरजमीन ते मुतकबर केडी भी इबादत करे लानत को सवा कुछ मिलियो ही न अथस समझियो हज़ार साल सजदो कयो अल्लाह तो वस्तक़बर तकबर करे या अम कुंतु मिनल आलीन या तो उन्हनि मां थी वे जन के मां अली बनायो सब गले खलाइंदो अगले जो बोलो पहुंचो आयत आयत हदीस कोनी तकबर जे करे सजदो न कई या पाण के उन्हनि जहिड़ो तो समझी इलाही मुझे जुमलो ही न समझो अल्लाह इब्लीस के उन वक्त चयो या पाण के उन्हनि जहिड़ो तो समझी जन के मां अली बनायो छो त अली जेके मां बनाईंदो उहे आदम के सजदो न कंदा आहिनि खुदा जे वास्ते जेके वेठा हो समझ न समझ तकबर करी अबा अबा हमदार भाई अल्लाह जस अबा वस्तक़बर अबा बे इनकार लायो खबर त अबा इनकार की कबो अरबी में अबा सिंधी में इनकार कबो नहीं ही जिन समझो वासे ॻाल्हायो अबा लफ्ज़ इनकार मानो तो अबा वरिया छाई अबा ने इनकार की अल्लाह जो इनकार कई तकबर जे करे पर अबा के इनकार कबो हिया या हिया हाने तो अली जा फज़ाइल पढ़ जेको हिया हिया करे न पूरी तवज्जो हो जाए
मनाला क़यामत ताईं समझायो त इबादत में हीअं न कबो आहे। हलायो जेके मुंहिंजे फ्रेंड सीट ते वेठा हो अब्बा वस्तकबर मना अब्बा मना इहो इनकार या हीअं करे अल्लाह जो जेको इबादत हीअं करे उन जी मूंखे नमाज़ जी ज़रूरत ई न आहे। हाणे वञी मस्जिद में ॻोल्ह ॻाल्हि सही नमाज़ तो पढ़े या इनकार तो करे देखो आखिर में ना है मेहरबानी मुकम्मल नमाज करे हेदे भी करे अल्लाह जो तो खुद सोचे मुंह न पड़ी आई कुंतु मिनल आलीम क्या तू आलीम त नहीं खणी चो लुगत मां हिक जुमले जो ज़िम्मेदार आलीम जमा वा अली जो माना आदम जॾहिं ठहियो हो तॾहिं बि हिकु अली न हो घणा अली आहे जेके पोयां मुंहिंजा ख़बर दोस्त वेठा हिकिड़ो अली हुजे हा अल्लाह रुगो अली चए हा अम कुंतु मिनल आलीम ताजी मर्ज़ी आहे अल्लाह जो बतवार जो माना ही जॾहिं अर्श ते रहंदा आहिनि त सभु अली नज़र ईंदा आहिनि जॾहिं फर्श ते घुमंदा आहिनि सभु मोहम्मद नज़र ईंदा आहिनि। ज़मीन ते सब मोहम्मद है अर्श ते सब अली अल्लाह के तो हिनन जेड़ो सूरह फुरकान में चे त क़यामत में रड़ियों करे चवंदो या वैलता ये जो चे तो शिया मातम ना कर मां चवंदा मातम बिनी के करणो आहे सही न तू मातम जो मुनकर न असा मातम जो मुनकर मातम बिनी के करणो असा के शबीर जो तो के पाजे मुकद्दर जो बैठा हो से असा कदा की हुसैन जो मातम तू क़यामत में कंदे पाजे मुकद्दर जो मातम इक मुंह आया तो थोड़े मोकली अल्लाह जो तो क़यामत में चंदा या वैलता शायद वावेला या वैलता लैतनी लम अतखस्तु मा रसूल सबीला इसो माले के बैठा है के भला क़यामत जे दी पंजा हथ खाईंदा शायद भाई चला या जालिम अल्लाह जो यो वडो जालिम जे क़यामत में पंजा हथन के चक हणे हिते भी चक वो हणंदो आ जेका कीमती शे खसजी वने अल्लाह जगह क्या बैठा हो तो कीमती शे विञाए जी वने तो मानो पाजा हाथ खाईंदो वाह कीमती शे तो बुधाए भाई पाजा तन में चक छो हणंदा या ज़ालिम ला यदई चंदो या वैलता लैतनी लम अतखस्तु मा रसूल सबीला पाजे हथन आंगरन में चकणी चंदो काश रसूल सां गड जे सबील जो इकरार कया त जो ज़लील न थिया इस ते ना बेमंजिल ते हल रसूल के मनी दो पर रसूल सां गड अल्लाह ये न चए तो चौदह मां सबील के न मनी दो रसूल सां गड सबील के मन्या मना का सबील है जेका रसूल सां गड मुखे केड़ी खबर आ तो सबील छाई अचो कुरान ले या अल्लाह सबील पानी
सबील रस्तो अल्लाह जो रस्तो रसूल सां गॾु हूंदो आहे पाणी रसूल सां गॾु हूंदो आहे अल्लाह जो फल्लज़ीन आमनू बि व अज़रू व नसरू व तबऊ नूरल लज़ी उनज़िल माहू मां तव्हांखे चयो आहे इत्तिबा कयो उन नूर जी जेको मां मोहम्मद सां गॾु नाज़िल कयो आहे सब ॻाल्हायो जेके वेठा आहियो हाय दरी नूर लज़ी उनज़िल माहू नाज़िल कयो त वो नूर रसूल सां गॾु वरी भी आया ज़ुबरा केरा रसूल सां गॾु अल्लाह के मोहम्मद रसूलुल्लाह वल्लज़ीन माहू अशदाउ अलल कुफार मोहम्मद सां गॾु हो जेको काफ़रन ते सख्त स्पीकर के समझा मोहम्मद रसूलुल्लाह वल्लज़ीन अशदाउ अलल कुफार जेको काफ़रन के ॾिसी भॼे वो नबी सां गॾु न आहे अल्लाह जो कदे के मजलिस में आया हो नबी सां गॾु तेरा जिनकी अल्लाह सिफ़त बयान करे अशदाउ अलल कुफार जेको काफ़रन ते सख्त रोमाओ पैन जॾहिं पंहिंजनि वटि वेठो आहे त पंहिंजनि जहिड़ो आहे ॻाल्हाए सही रोमाओ पैन तराहुम रुकअन सुजदन अल्लाह जे तो उनखे ॾिसंदी कॾहिं रुकू कंदे नज़र ईंदी कॾहिं सजदा कंदे नज़र ईंदी माना अल्लाह गारंटी थो ॾे त उनजो हिकु लम्हो बि सजदे खां ख़ाली न आहे तूं ॾेखार अहिड़ो जेको सदाई रुकूअ में नज़र अचे कॾहिं सजदे में नज़र अचे ज़ालिक मसलम फिल तौरात व मसलम फिल इंजील इहो मूसा जे तौरेत में भी मोहम्मद सां गॾु आहे ईसा जे इंजील में ॻाल्हायो जेके वेठा आहियो माना इंजील में गॾु तौरेत में गॾु इहो केरु आहे जेको मोहम्मद सां इंजील में बि गॾु आहे तौरेत में बि गॾु तोखे अञा ताईं दीन सम्झ में न आहे त केरु आहे जेको तौरेत में गॾु आहे इंजील में गॾु आहे वरी क़ुरान ते ॻाल्हि घबराइजी आओ मर्ज़ी आहे ही जेॾी महिल जादूगर बेवस्ती थिया जनाबे मूसा जे त क़ुरान तो थे सजदे में किरी मूसा जे साम्हूं जॾहिं शिकस्त खाधो त सजदे में किरी पोइ सजदे में जेको कलमो पढ़ियो उहो कहिड़ो पढ़ियो रब मूसा व हारून असां ईमान आंदो मूसा जे रब ऐं हारून जे रब ते ॻाल्हायो बि सम्झो आहे ख़ुदा जो कसम माना हिन खां पहिरियां रसूल जे अचण खां पहिरियां जादूगरनि तोखे सम्झायो त जेसि ताईं हारून सां जेसि ताईं मूसा सां गॾु हारून जी गवाही न ॾींदे ॻाल्हायो जेके वेठा हो माना जेसि ताईं मूसा जे नबुवत सां गॾु हारून जी गवाही न ॾींदे तेसि ताईं अल्लाह कलमो क़बूल न कंदे त पोइ रसूल तोखे छा सम्झायो त या अली अंत मिनी बि मंज़िलत हारून मिन मूसा अली तुंहिंजी बि मंज़िलत साॻी आहे जेका मूसा सां हारून जी जेको मूं ते कलमो पढ़े ऐं तो ते न पढ़े मां उम्मत में ई क़बूल न कंदोमांइ हारून की गवाही दे वाह 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 सुभान अल्लाह अली की गवाही पर शादी कर अल्लाह जो बैठा ये जो कयामत में चवंदो त काश रसूल सां गॾु सबील जो इकरार कया
हुननि त जेरे ई न कयो इन्हनि सभिनी आयतुनि जो निचोड़ साॻी आयत आहे वक़ाल रसूल या रब्बे इन कौमी इत्तखज़ू हाज़ल क़ुरान महजूरा ए मुंहिंजा परवरदिगार हिन मुंहिंजी उम्मत ते मां फरियादी आहियां छो त मुंहिंजे हिन क़ुरान खे विसारे छॾियो अलायो जॻह वेठा आहियो हाणे जॾहिं रसूल अलाह जे कोरट में फरियाद करे त शफ़ाअत केरु कंदो सभु जॻह वेठा हो तवजो थो ॾिए रसूल फरियाद उम्मत मुजरिम मुझे हिन क़ुरान के सभिनी चयो त सिर्फ़ु क़ुरान फरियाद कंदो मां त चवां थो जेतिरो क़ुरान हिन महिल पढ़ियो थो वञे त क़ुरान खे फरियाद न करणु खपे अलाह कहिड़े ख़्याल में हिन महिल त मोबाइल में क़ुरान भरियल आहे कहिड़े घर में क़ुरान जी तिलावत न थी पोइ वरी क़ुरान फरियाद कहिड़ी थो करे या तोखे मञणो पवंदो क़ुरान तो ते फरियादी थींदो छो त क़ुरान खे तो अली वणे तोखे अली नथो वणे जिन सम्झो आहे त ॻाल्हायो जने अॻे वठाओ त न यार जने हेॾो न से त ॻाल्हाए थो वञो थो मां हिकु लफ़्ज़ ग़लति चवां थी वियो क़यामत जे ॾींहुं त जेको मूंखे पियो वणे उहो हिननि खे न पियो वणे मां मुमताज़ भाई जुमिलो मटाया मां तव्हां सभिनी खां हथ मथे खणी जुमिलो थो चवरायां अली मस्जिद खे वणे थो या न हुसैन जो गवाही सही जो न त बलिया तैज कयो नाराज़गी कान्हे जंहिंजे दिल में आहे त मस्जिद खे नथो वणे राज़ी आहे या तो सब गवाही ॾियो त मस्जिद खे अली वणे थो या न नारो बि न हणंदो हथ मथे हुजनि मस्जिद खे अली वणे थो सभु चओ मस्जिद खे अली वणे थो पोइ मस्जिद मां अली जी मुखालफ़त छो ख़ुदा जे वास्ते जल्द हो जाए मस्जिद के अली तो वणे तो के अली न तो वणे मस्जिद तो ते सलवात थोड़े पढ़ंदी अल्लाह बस मां इशारो कयो आहे समझो सुभान अल्लाह कुरान के अली वणे तो यार न आई केड़ो मज़हब जो अल्लाह तो चोंदो तो कुरान खे अली न थो वणे कुरान के अली जो थो वणे जो चईसो अंज़लनल हदीद फी बासुन शदीद व मनाफिल लिन्नास तू मैदान में लड़ तो मुझे आयत उठन वाला के ख्याल में बैठा अली कुरान के एडो थो वणे जे तो तू सवारी ते चढ़ त वल आदियात ज़बहन वल मोरियात कदहन मुझे आयत उठन केड़े ख्याल में कुरान के अली केडो थो वणे कुरान तो ते सफल खाना बुनियानो मरसूल अली मैदान में ये तो लड़े के शीए जी पलटल दीवार अली कुरान के जड़े वणो त कुरान जो इन्नमा वलियकुम अल्लाह व रसूलहु वल्लज़ीना आमनु अल्लज़ीना युकीमून सलात व यूतून ज़कात व हुम राकिऊन अली ज़कात तूंदे आयत मुंजी छे सलवात बुलंद आवाज हमारे साईं पढ़ंदो बाद कुरान के अली वणे तो यार सब तक ॻाल्हायो ॾिसो माने हे मां जो आयत पढ़ी रुगो अली नथो वणे अली जो सुमण बि वणेसि चई सभा में नास में यशी ॾेखार सॼे कुरान में छा ॿिया सुम्हंदा न आ जा
एडो को सोनो सुतो जो अल्लाह कुरान में अली जे सुमण जो जिक्र कयो त जेको तो शबे हिजरा सुतो अली तो के इनाम में मर्जात लाए तो बनाया माने घर ताई सोची तो वंजा मर्जात लाए जमावा अल्लाह जे मर्जी जो अरे तो अली का कुछ घुर न घुर अली मर्जात लाया यो तो जो मुकद्दर अली का घुरिया रस्तन में पिनंदो जनाब दाऊद वट हिकिड़ो फ़ैसिलो आयो हिकिड़े ॿार खे पकड़ियो हिकिड़े ॿार खे पकड़ियो ॾिसो माने ॿुधो चऊंसि मालिक अची त मुंहिंजे बाग़ मां अंब पटिया ही चोर आहे ॿार आयो जनाब दाऊद जे साम्हूं जो तूं अल्लाह जो नबी आहे सॼी क़ौम गॾु त फ़ैसिलो कर हिन चोरी कई आहे दाऊद जो चङो फ़ैसिलो न करायो ॻाल्हायो जो सम्झो मुमताज़ भाई तो जो मुंहिंजे पासे हुजे जनाब दाऊद जो फ़ैसिलो न करायो क़ौम ॾिठो त असां चोर पकड़ियो नबी फ़ैसिलो छो नथो करे ॾिसो माने मौला जे सदके कमला 2 मिंट पोइ बाद में फ़ैसिलो कजो साईं क़ाबिल एहतराम तवज्जो दाऊद अलैहिस्सलाम जो फ़ैसिलो न करायो त बेहतर क़ौम ज़िद करे तो से सां सद सूदो पकड़ियो दाऊद जो मां फ़ैसिलो कयां त ही बाग जो मालिक छो करियो ॻाल्हायो खुदा को समझे ने जुमले ते मां हैदराबाद में पढ़ियो अलाए केतिरो दाद मिलियो सभई परेशान थी वियो छोकिरो चोरीअ में पकड़ियो ऐं नबी थो चए दाऊद के उम्मत चयो त गवाह वठई माना अॼु ख़बर पई त हर दौर में अहिड़ा उम्मती हा जेके नबी खां बि गवाह खुदा जो कसम अलाए किथे वेठा हूंदा दाऊद जो मां तव्हांजे अक़ुल ते हैरान आहे कलमो मुंदे दा पढ़ो ऐं गवाह मूंखां था पुछनि तवज्जो तव्हां केॾा चओ इहो जुमिलो अॼु जे लाइ मां महिनत कई त ही मालिक जे तो हिन जो पीउ हुयो आका जेको हिन महिल बाग में आयो गुलाम हिन जे पीउ खे क़त्ल करे बाग ते कढे कब्ज़ो जागिरनि वारा हिन खां वज़नी नारो खपे माना अॼु ख़बर पई त गुलामनि जी पुराणी आदत आहे बाग ते कब्ज़ो करणु माना उन दौर में भी गुलामन की आदत है हर दौर में गुलाम मालिकन के मिल्कियत ते कब्ज़ो कयो हिया क़ौमी ऐं शियन में फ़र्क़ असां मालिकन जी मिल्कियत गुलामन के हवाले कंदा ई न आहियूं छो त अॼु जो न्याज़ सरदारन जो नौकरन जो न आहे बाहर न कंदा हलो बाग में नबी थोड़े गवाह वठंदो फ़ैसिलो करे ऐं हाणे जुमिलो इन जे लाइ मां तव्हांजे साम्हूं हेॾा जनाब दाऊद कदम वधाया क़ौम हली असली चोर जो चेहरो मटबो रहियो ॻाल्हायो सही माना अॼु ख़बर पई त मालिक जॾहिं ईंदो तॾहिं चोरनि जा चेहरा मटियल हूंदा